डिगड़ी जे प्राइमरी स्कूल ते मोहम्मद रमज़ान 149 बी जी इमारत बरसात पवण सबब धमाके सां किरी पई। प्राइमरी स्कूल गुज़रियल केतिरे ई अरसे खां ज़बून हाल बणियल आहे। ॻोठाणनि मूजिबि स्कूल में मासूम शागिर्द ऐं शागिर्दियाणी न हुजण सबब जानी नुक़सान नाहे थियो। हुननि सिंध सरकार खां मुतालबो कयो त फौरी तौर स्कूल जी इमारत तामीर कराए ॿारनि जी तालीम मुतासिर थियण खां बचाई वञे। अडियारो शहर जे घर अंदरि बिजली जो कमु कंदड़ नौजवान करमुला चन्ना करंट लॻण सबब फौत थी वियो। फोतीअ जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। नवाबशाह जे बी सेक्शन थाणे जी अध कीरिया मोरी वटि बेदर्दी सां क़त्ल थियल भंगवाड़ बिरादरी जे 6 नौजवाननि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ औरतुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते शहज़ादी भंगवाड़ ऐं ॿियनि चयो त पुलिस बासरनि खां रिश्वत वठी केस मां मुख्य जवाबदारनि जा नाला ख़ारिज करे छॾिया आहिनि। पुलिस खून लोड़ण लाइ जवाबदारनि जी गुट बणियल आहे। हुननि सिंध हुकूमत ऐं पुलिस इख़्तियारनि खे चिताव ॾिनो त फौरी तौर जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो वियो त इंतिहाई सख़्त क़दम खयां वेंदा। टकराटू में बरसात बाद मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं इलाइक़नि खे मिलाईंदड़ रोड न ठहिण ख़िलाफ़ ॻोठाणनि चयो त ठेकेदार काफ़ी अरसे खां रोड जो कमु छॾे फ़रार थी वियो आहे, जंहिं सबब सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हुननि वस वारनि खां मुतालबो कयो त रोड तामीर कराए ॻोठाणनि जी परेशानी ख़तमु कई वञे। सिविल अस्पताल सिजावल में सूबाई वज़ीर मोहम्मद अली मलकाणी ओचितो दौरो करे एमएस सिविल अस्पताल मथां सख़्त कावड़ जो इज़हार करे छॾियो। अस्पताल में दवाउनि ऐं डॉक्टरनि जी खोट, बिजली न हुजण ते एमएस डॉक्टर अनवर मेमन खां सख़्त पुछाणो कयो वियो ऐं डिप्टी कमिश्नर सिजावल ज़ाहिद हुसैन खे पाबंद कयो त बरसात ऐं इम्कानी बोर्ड जी मौजूदा सूरत हाल खे ॾिसंदे सिविल अस्पताल सिजावल में डॉक्टरनि खे पाबंद कयो वञे, दवाउनि ऐं बिजली जी फ़राहमी खे यकीनी बणायो वञे।